हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयत मां आऊं नबी आखिरी नबी आया मूंखां पोइ ॿियो नबी न ईंदो। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त ख़त्म नबूवत जी माना आहे त नबूवत जी पुॼाणी। असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त ख़त्म नबूवत लाइ जान बि त्याग करे सघूं था। ख़त्म नबूवत जी माना आहे त नबूवत जी पुॼाणी। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मां आऊं नबी आखिरी नबी आया मूंखां पोइ ॿियो नबी न ईंदो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मां आखिरी नबी आया ऐं ॿियो का उम्मत न ईंदी। नबूवत जो जेको दावा कंदो कूड़ो दज्जाल काफ़िर आहे। जीअं मिर्ज़ा कादियानी गुलाम अहमद कादियानी दज्जाल आहे। मदीने वारे मीर फरमायो आहे त मां आऊं नबी आखिरी नबी आया मूंखां पोइ ॿियो को नबी न ईंदो ऐं ही उम्मत आखिरी उम्मत आहे। सब दाना मोहम्मद। अस्सलाम वालेकुम।